नाज़िन सॼी सिंध जी बुलड़ी शाह करीम में भी 10 मुहर्रमुल हराम के सिलसिले में मातमी जुलूस बरामद किया वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अली हसन रिंद। जी अली हसन जी अज आशुरे वारे ॾींहुं पूरे मुल्क जियां बुलड़ी शाह करीम में पुण या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मरकज़ी इमाम बारगाह ज़ैनबिया वटां ज़ोल जना सां गॾु पीरा बुलड़ी सैयद असद अली शाह काज़मी जी अॻुवाणी में मातमी काफ़िलो बरामद थी चुको आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मातमी काफ़िले में हज़ारे मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि शिरकत कई आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम पुण सख़्तु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ काफ़िलो जेको आहे दरगाह बुलड़ी शाह करीम ते पहुचंदो, जिते छुरियुनि सां मातम कयो वेंदो। उन बाद रिवायत मूजिबि हीउ काफ़िलो बुलड़ी शाह करीम शाही बाज़ार खां थींदो मेन रोड ते पहुचंदो, जिते पुण ज़ंजीरनि सां मातम कयो वेंदो। उन बाद इहो साॻी मातमी काफ़िलो लखी बंगले ते आंदो वेंदो, जिते साहिबाद साॻी रूट खां बुलड़ी शाह करीम जे अंजुमन ते आंदो वेंदो, जिते मजलिस अज़ा पढ़ी वेंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन बाद ही साॻी काफ़िलो थाणे वारे रोड खां सैयद मोले मेमण मोले खां थींदो ठारू शाह जे पिण ते पहुचंदो, जिते पुण छुरियुनि ऐं ज़ंजीरनि सां मातम कयो वेंदो। उन बाद इहो साॻी मातमी काफ़िलो मजलिस अज़ा बाद मरकज़ी इमाम बारगाह ज़ैनबिया ते आंदो वेंदो, जिते नहर कयो वेंदो ऐं शाम ग़रीबा थींदी। जी।